बबरलोलक शाह हुसैन पुलिस दोहारे सां मुबैना मुकाबले बाद मुकवी के बाज़ाब कराइण जी दावा कई आहे। पुलिस मुकाबले बाद मुकवी मंसूर ख्वाजा के बाज़ाब कराइण जी दावा कई वई। पुलिस जो चवणु हो त ॾोहारी मुकवी खे ॿिए हंधि मुंतकिल करे रहिया हुआ त पुलिस पहुची मुकाबले बाद खेसि बाज़ाब कराए वरितो। अवां खे ख़बर ॾीं पिया बबरलोलक शाह हुसैन पुलिस दोहारनि सां मुबैना मुकाबले बाद मुकवी के बाज़ाब कराइण जी दावा कई आहे। पुलिस मुकाबले बाद मुकवी मंसूर ख्वाजा के बाज़ाब कराइण जी दावा कई वई। पुलिस जो चवणु हो त ॾोहारी मुकवी खे ॿिए हंधि मुंतकिल करे रहिया हुआ त पुलिस पहुची मुकाबले बाद खेसि बाज़ाब कराए वरितो। बबरलोलक शाह हुसैन पुलिस दोहारनि सां मुबैना मुकाबले बाद मुकवी के बाज़ाब कराइण जी दावा कई आहे। पुलिस मुकाबले बाद मुकवी मंसूर ख्वाजा के बाज़ाब कराइण जी दावा कई पई वञे। तफ़सील मालूम सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर कामरान मस्तोई खां। जी कामरान, आगाह कजो। जी बिल्कुल, शाह हुसैन पुलिस जो दोहारनि सां मुबैना मुक़ाबिलो थियो आहे, जंहिं बाद पुलिस पारां हिकु मुग़वी मंसूर ख्वाजा खे बाज़ियाब कराइण जी दावा कई वई आहे। एसएसपी खैरपुर डॉक्टर समीला सुमरो जो चवणु आहे त पुलिस खे इतला मिलियो त ॾोहारी मुग़वीअ खे हिकु हंधि खां ॿिए हंधि मुंतकिल करे रहिया हुआ त जेको आहे पुलिस खे इतला मिलियो, जंहिंखां पोइ शाह हुसैन समेत मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस इतला ते पहुती त मुक़ाबिलो थी पियो, जंहिं बाद जवाबदार जेको आहे मुग़वी खे छॾे फरार थी विया। पुलिस पारां इलाइक़े में जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ सर्च ऑपरेशन कयो पियो वञे। यादि रहे त कुझु महीना अॻु जवाबदारनि पीरगोट थाणे जी हद मां मुग़वी मंसूर ख्वाजा खे अगवा कयो हो, जंहिं खां पोइ एसएसपी खैरपुर डॉक्टर समीला सुमरो तौरक वठी नौजवान जी बाज़ियाबी लाइ पुलिस खे हिदायतूं जारी कयूं ऐं अॼु हुनखे बाज़ियाब करायो वियो आहे। जी महिरबानी अवां जी कामरान, आगाह करण लाइ।